Welcome to Time News Studios. You are watching 5 p.m. Bulletin. PTM वारा भली केतरा ब जलसा कन ऐं नारो न ॾींदुसि। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो हुकूमती तर्जुमाननि वज़ीरनि ऐं पार्टी अॻवाननि जे इजलास खे ख़िताब। वज़ीर आज़म चयो आहे त लाहौर वारे जलसे खां पोइ अपोज़िशन जो बयानियो पंहिंजी मौत पाण मरी वियो। PTM वारनि जलसो करे आवाम जी ज़िंदगियुनि खे ख़तरे में विझी छॾियो। PTM वारा जलसनि ज़रिए ब्लैकमेल करण जी कोशिश करे रहिया आहिनि। कुझु बि थिए ऐं ब्लैकमेल न थींदुसि। इजलास में PTM जी तहरीक खे मुंहुं ॾियण लाइ हिकमत अमली ते सलाह मशवरा। वज़ीर आज़म तरफ़ां तर्जुमाननि वज़ीरनि ऐं पार्टी अॻवाननि खे हुकूमती हिकमत अमली बाबति आगाही ॾिनी वई। मुल्क खे अॻिते वधाइणो आहे त अपोज़िशन टकराव वारी पॉलिसी ते नज़रसानी करे ऐं ॻाल्हियुनि जे दग ते अचे। वज़ीर आज़म चई चुको आहे त पार्लियामेंट में ॻाल्हियुनि लाइ तयारु आहियूं। वफ़ाक़ी सरकार हिकु भेरो ॿीहर अपोज़िशन खे ॻाल्हियुनि जी आच करे छॾी। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त अपोज़िशन भली पंहिंजी ताक़त आज़माए, वज़ीर आज़म इमरान ख़ान केॾांहुं बि न वेंदो। मुल्क खे तरक़ी जी दग ते आणण लाइ अहिड़ियूं हालतूं पैदा करणु घुरिजनि जंहिं में सियासी इस्तेहकाम हुजे। नवाज़ शरीफ़, मौलाना फज़लुर रहमान ऐं मरियम नवाज़ पार्लियामेंट खां ॿाहिरि आहिनि, तंहिं करे पंहिंजी वापसी लाइ जमहूरियत ऐं पार्लियामानी निज़ाम जी तॾावेड़ करणु घुरनि था। वज़ीर आज़म जे ख़ुसूसी मुआविन शहबाज़ गिल चयो आहे त लाहौर वारे जलसे में शरीफ़नि जी सियासत दफ़न थी वई। उन जा असर पंजाब खां कराची ताईं महसूस किया विया। बिलावल भुट्टो खे छा थी वियो आहे जो पंहिंजी पार्टी छॾे नवाज़ लीग जो नायब चेयरमैन बणिजी वियो आहे। PTM जी तहरीक में सभ खां वधीक नुक़सानु बिलावल भुट्टो खे थियो आहे। जाती उमरा में PTM जी सरबराही इजलास दौरान लॉन्ग मार्च ऐं इस्तीफ़ाउनि सूदो ॿियनि ऑप्शन्स ते सलाह मशवरा। मौलाना फज़लुर रहमान जी सदारत हेठि इजलास दौरान मरियम नवाज़, बिलावल भुट्टो ज़रदारी, अख्तर मेंगल ऐं ॿियनि अपोज़िशन पार्टीज़ जे अॻवाननि तरफ़ां शिरकत। इजलास में लॉन्ग मार्च ऐं इस्तीफ़ाउनि लाइ तारीख़ तय करण ते सलाह मशवरा कया पिया वञनि। PTM जे इजलास दौरान अहम फ़ैसिलनि जा इम्कान। नवाज़ लीग जी सेंट्रल वर्किंग कमेटी जे इजलास में इस्तीफ़ा ऐं लॉन्ग मार्च सूदो PTM जे समूरनि फ़ैसिलनि जी तौसीक़। लीगी MNAs ऐं MPs खे 31 दिसंबर ताईं इस्तीफ़ाऊं क़यादत आॾो जमा कराइण जी हिदायत। मरियम नवाज़, शाहिद खाकान अब्बासी ऐं ख्वाजा आसिफ जी गॾियल सदारत हेठि CWC जो इजलास। स्पीकर आॾो इस्तीफ़ाऊं जमा कराइण जो अख़्तियार पार्टी क़यादत हवाले। लाहौर में कामयाब जलसो करण ते मरियम नवाज़ सूदो PTM जी समूरी क़यादत खे भेटा पेश। इजलास के खिताब दौरान मरियम नवाज़ चयो त सभु ॼाणनि था त लाहौर में PTM जो तारीख़ी जलसो थियो। अवाम भरपूर शिरकत करे जलसे खे कामयाब बणायो आहे। रिपोर्ट्स मिलियूं आहिनि त लाहौर वारे जलसे सां हुक्मरान रिॼी विया आहिनि, खेनि रिॼण बि घुरिजे। हाणे मंज़िल मिलण ताईं तहरीक जारी रखी वेंदी। ॾुखियुनि हालतुनि बावजूदि क़यादत सां गॾु बीहण ते नवाज़ लीग जा चूंडियल नुमाइंदा ऐं कारकुन जस लहणनि। कल PDM ने अपनी सियासत का लाहौर में जनाजा निकाला है और वो जो बहुत बुलंद बांग दावे करते थे उनका रिजल्ट 0/0 निकला है। वफा करोगे वफा करेंगे, जफा करोगे जफा करेंगे, सितम करोगे सितम करेंगे, हम आदमी है तुम्हारे जैसे, जो तुम करोगे वो हम करेंगे। आए इस्तीफे दें, मैं आपका मुंतज़िर हूँ। 2 महीने की डेट 15-20 फरवरी डाल दी है आपने। किसने आपको ये कहा है? आप ये कहते हैं कि आप हमसे बात नहीं करना चाहते, आप इमरान खान से बात नहीं करना चाहते, तो फिर आप बताएं किससे करना चाहते हैं, उससे करवा देते हैं। मैं नवाज शरीफ साहब को पहला पैगाम बतौर वजीर दाखिला देना चाहता हूँ। नवाज शरीफ साहब, इनफ इज इनफ, दैट्स इट। वज़ीर आज़म सां ॻाल्हियुनि खां इनकार कंदड़ PTM वारा कंहिं सां ॻाल्हियूं करणु घुरनि था। नालो ॿुधाइनि त असां ॻाल्हियूं कराईंदासीं। हुकूमत ॻाल्हियुनि जा दर बंदि करणु नथी घुरे। वफ़ाक़ी गृह वज़ीर शेख रशीद चयो त नवाज़ शरीफ़ साहब हाणे घणो थी वियो, वफ़ा कंदो त वफ़ा कंदासीं, तव्हां जेको कंदो उहो ई असां करे ॾेखारींदासीं। अपोज़िशन लॉन्ग मार्च ऐं इस्तीफ़ाउनि जो शौक़ु पूरो करे। इमरान ख़ान वाज़े करे छॾियो आहे त नैब ऐं NRO खां सवाइ ॿियनि समूरनि मामलनि ते ॻाल्हाए सघिजे थो। सिज ओलह खां उभरी सघे थो, पर इमरान ख़ान अपोज़िशन खे NRO न ॾींदो। सज़ा याफ़्ता ॾोहारी नवाज़ शरीफ़ दिफ़ाई इदारनि ख़िलाफ़ ग़लतफ़हमियूं पैदा करणु घुरे थो। नवाज़ शरीफ़ खे गुज़ारिश करियां थो त मुल्क आहे त असां आहियूं ऐं सियासत आहे।
पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी के अपोजिशन लीडर शहबाज शरीफ सां कोट लखपत जेल में मुलाकात की इजाज़त मिली वई। बिलावल सुभाणे शहबाज शरीफ सां मुलाकात लाइ जेल पहुचंदो। ॿिन्ही अखबारनि में हुकूमत मुखालिफ़ तहरीक पीडीएम के फ़ैसलनि समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं थींदियूं। पीपल्स पार्टी एमपीए राजा खान महर पार्टी क़यादत ॾाढो इस्तीफ़ा ॾियण खां इनकार करे छॾियो। ज़रियनि जो चवणु आहे त अली नवाज़ उर्फ़ राजा खान महर ऐं पीपी क़यादत में घोटकी जी नंढी चूंड दौरान इख़्तिलाफ़ पैदा थिया हुआ। राजा खान महर पार्टी क़यादत तरफ़ां डी सीट करण वारियुनि कोशिशुनि ते बि नाराज़ हो। सुप्रीम कोर्ट पायलट से जाली लाइसेंस बाबत सिविल एविएशन अथॉरिटी का तफ़सीली रिपोर्ट तलब करे वरिती। पीआईए में खसारे बाबत पाण मुरादे नोटिस ते ॿुधणी दौरान चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾींदे चयो आहे त पीआईए खे हलाइण लाइ पेशे वाराणी सलाहियत रखंदड़ शख़्स जी ज़रूरत आहे। हुकूमती वकील नईम बुखारी चयो त पीआईए कोरोना सबबि वेहिजी वियो आहे। जस्टिस एजाज़ुल हसन चयो आहे त पीआईए कोरोना खां अॻु वेहिजी वियो हो। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद नईम बुखारी सां मुखातिब थींदे चयो तव्हां त पीटीवी जा चेयरमैन आहियो, अदालत में वकील तौरु कीअं था पेश थी सघो। अदालत पीआईए जी रिपोर्ट रद्द कंदे चयो आहे त रिपोर्ट में मुस्तक़बिल जो को बि बिज़नेस प्लान वाज़े न कयो वियो आहे। ॿुधायो वञे त निकाली ॾिनल मुलाज़िमनि जी जाइ ते केतिरा नवां मुलाज़िम भर्ती कया विया आहिनि। पेट्रोल कमीशन मुल्क में पेट्रोल के बहरान की जांच मुकम्मल करे रिपोर्ट वज़ीर आज़म न उमाणे छॾी। वज़ीर आज़म के सलाहकार शहजाद अकबर चयो आहे त कमीशन की रिपोर्ट सुभाणे काबीना में पेश कई वेंदी। काबीना की मंजूरी बाद रिपोर्ट पधरी भी कई वेंदी। नापरा जो महांगाई और कोरोना वबा सब परेशानन में वरतल अवाम के बिजली जो झटको। फ्यूल एडजस्टमेंट की मद में बिजली 1 रुपयो 11 पैसा फी यूनिट महांगी थी वई। नापरा मूजिब नवा अघ के इलेक्ट्रिक सार्फिन ते लागू न थींदा। रियासत तरफां इंसाफ की फरहमी आॾो रंडकूं विधियूं वञियूं आहिनि। इल्ज़ाम वरी अदालतुनि ते ईंदो आहे। रियासत इंसाफ की फौरी फरहमी वारियूं ज़िम्मेवारियूं निभाइण में नाकाम थी चुकी है। इस्लामाबाद हाई कोर्ट में शहरनि के इंसाफ की फरहमी में देर बाबत केस ते ॿुधणी दौरान चीफ जस्टिस जारी मार्क्स। अदालत हुकूमत मथां कावड़ जो इज़हार कंदे वज़ीर आज़म के सलाहकार शहजाद अकबर के तलब करे वरितो। ॿुधणी दौरान अदालत अटॉर्नी जनरल सां मुखातिब थींदे चयो त तव्हांजी रिपोर्ट सां का बि दिलचस्पी नाहे। ॿुधायो त अमली तौरु छा कयो। 10 ॾींहनि जो वक़्तु आहे। अदालत के हिकमत अमली बाबति आगाह करियो। ॿी सूरत में आला तरीन उहिदेदार के तलब कयो वेंदो। पीटीआई हुकूमत की नाहली ऐं नालायकिन अवाम के रस्तनि ते अचण ते मजबूर करे छॾियो आहे। एटीएम के बुनियाद ते हलंदड़ हुकूमत में इख़लाक़ियात नाले का बि शइ नाहे। सिंध हुकूमत के तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त वफ़ाक़ी सरकार की नाहली सबब सिंध सूदो समूरे मुल्क में गैस जो बहरान शिदत अख्तियार करे वियो आहे। ॿुधो आहे त हिकु माण्हू के इलेक्ट्रिक के फ्यूल मुहैया करे रहियो आहे। उनखे फ़ाइदो पहुचाइण लाइ नापरा हिकु भेरो ॿीहर बिजली जा अघ वधाए छॾिया आहिनि। हुकुमराननि में संजीदगी नज़र नथी अचे। उन्हनि सां कहिड़ियूं ॻाल्हियूं करे सघजनि थियूं। सिंध पुलिस मुंहिंजे यास्मीन शेख के घर भातियुनि के कातिलनि के गिरफ़्तार करण लाइ कुछ नाहे कयो। सिंध जूं 2 न्याणियूं इंसाफ़ लाइ दरबदर आहियूं। उमेर रुबाब जी यास्मीन शेख सां गॾु इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। उमेर रुबाब चयो त 5 सालनि खां इंसाफ़ लाइ वाझाए रही आहियां। सिंध पुलिस जा ऑफिसर रुगो सखणा दिलासा ॾिना आहिनि। आईजी सिंध ॿुधाए त कातिल कॾहिं गिरफ़्तार थींदा। सेनेट चेयरमैन सादिक संजरानी थर पहुची वियो। ॾाहिली में अरब शहज़ादनि के शिकार लाइ क़ाइम कैंप्स जो दौरो इंतज़ामनि बाबति जाइज़ो वरितो। अरब शहज़ादा सुभाणे सिंध पहुचण बाद नायाब पखियुनि ऐं जानवरनि जो शिकार कंदा। अरब शहज़ादनि लाइ ॾाहिली छाछरो ॾीपलो ऐं नंगर पार्कर में कैंपूं क़ाइमु थियल। वफ़ाक़ी सूबाई हुकूमत अरब शहज़ादनि के शिकार लाइ इजाज़त ॾिनी आहे। लाड़कानो में शागिर्दियाणियुनि के मुबैना तौर इज्तमाही लॼलुट जो निशानो बणाइण बाद हिरासा करण वारे स्कैंडल में 3 जवाबदारनि जो जिस्मानी रिमांड मंजूर। मक़ामी अदालत हमीर शेख, असलम ऐं बाबर मीरानी के 3 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। मुतासिर शागिर्दियाणियुनि ऐं संदनि वारसनि मेडिकल टेस्ट ते बेइतमादी ज़ाहिर करे छॾी। शागिर्दियाणियुनि समूरे मामले जी शफ़ाफ़ जांच कराइण जो मुतालबो कंदे चयो आहे त पुलिस मुख्य जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ ठला आसरा ॾेई रही आहे। अमली तौर के बि कार्रवायूं नाहिनि कयूं वयूं।
अकरी चौधरी में बिस्तरो चुराइण के इल्ज़ाम में नौजवान के वेशानो तशद्दुद जो निशानो बणाइण वारे वाक़े जो केस दाख़िल। पुलिस जवाबदार अली हसन बिरोही के गिरफ्तार करे रिमांड लाइ अदालत में पेश करे छॾियो। तशद्दुद ऐं तज़लील बाद गुम थी वियल मुतासिर नौजवान आबिद भटी बि मंज़र आम ते अची वियो। ॿ ॾींहं अॻु जवाबदार नौजवान के कपड़नि खां आजो करे संदसि जिस्म ते कोकनि सां सुराख़ कया हुआ। वाक़े जी वीडियो वायरल थियण बाद अख़्तियारनि नोटिस वरितो हो। सिंध हाई कोर्ट यतीम ॿारनि जे निकाह सार संभाल ऐं ॿारनि ते तशद्दुद वारे केस में AIG कराची गुलाम नबी मेमन के रिकॉर्ड सूदो ज़ाती हैसियत में पेश थियण जो हुक्म ॾेई छॾियो। चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी जो चेयरमैन ऐं डिप्टी डायरेक्टर वुमेन डेवलपमेंट हैदराबाद मुतलब। अदालत FIA के पुलिस सूदो वाॻियल इदारनि के ऑन बोर्ड वठी जांच रिपोर्ट पेश करण जो बि हुक्म ॾेई छॾियो। ED अख़्तियारनि खां यतीम ॿार हंज वठण बाबति तरीक़ेकार मुतलब। सिंध हाई कोर्ट पंहिंजे रिमार्क्स में चयो आहे त सिंध सरकार चाइल्ड अथॉरिटी ऐं सोशल वेलफेयर खे क्लीन चिट ॾेई छॾी आहे। साहिब माण्हू त बची विया पर ग़रीब ॿारनि जी को बि सार लहण वारो नाहे। ॿुधणी दौरान अदालत चयो त हैदराबाद में विमेन डिपार्टमेंट जे डिप्टी डायरेक्टर हैदराबाद वटि 5000 खां वधीक ॿारनि सां ज़्यादती जबरी तौर मज़हब तब्दील कराए शादी जा केसिस आहिनि। हुन जांच कई त संदसि घर ते हमिलो कयो वियो। अदालत FIA तरफ़ां जांच न करण ते कावड़ जो इज़हार कंदे चयो त सभिनी खे कोरोना जो बहानो सुठो मिली वियो आहे। सिंध सरकार क्रिसमस के मौके ते क्रिश्चियन मुलाज़िमनि के पघारुनि जी अदायगी 25 दिसंबर खां अॻु करण जो फ़ैसिलो करे वरितो। नाणे खाते जे सेक्रेटरी समूरनि खातनि खे वक़्त खां अॻु पघारुनि जी अदायगी यकीनी बणाइण लाइ ख़त लिखी छॾियो। सखर रोड ते पुरानी तकरार तां हथियार बंदनि फायरिंग करे नौजवान के क़त्ल करे छॾियो। मक़तूल मोहम्मद अली जो लाश अस्पताल मुंतक़िल। पुलिस वाक़े जी जांच शुरू करे छॾी। जेकबाबाद पुलिस हेडक्वार्टर में खुलियल कचहरी शहरनि DIG लाडकानो नासिर आफ्ताब आरो शिकायतुनि जा अंबार लगाए छॾिया। कचहरी में पहुतल झेड़े जे ज़ख़्मी नूर हसन लाशारी के ज़मीन ते लटाए वियो। क़त्ल केस जे जवाबदार गिरफ़्तार न करण ते 2 SHOs जी 1 साल सर्विस ख़त्म। नादू जी अदालत हलणी मारण वारे केस में गिरफ़्तार 3 जवाबदारनि जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। जवाबदार सत्तार हालात गुलाम मुस्तफ़ा चांडियो ऐं सिकंदर शीनू के 33,000 रुपयनि जा मुचलका जमा कराइण जो हुकुम। केस में नामज़द पीरा प्राणीपुर जे पुटनि समेत 5 ॼणा ज़मानत ते आहिनि। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी के डायरेक्टर मुश्ताक इब्राहिम सूमरो की मुक़ररी अदालत में चैलेंज। सिंध हाई कोर्ट में मुश्ताक इब्राहिम सूमरो की मुक़ररी कलम करार ॾियण लाइ दरख़्वास्त दाख़िल। दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त मुश्ताक के गैर कानूनी तौर डायरेक्टर SPC मुक़रर किया वियो आहे। खेसि इंतहाई बासर शख़्सियत जे चवण ते तरक्की ॾिनी वई। मुश्ताक इब्राहिम जे डायरेक्टर तौर मुक़ररी वारो समूरो रिकॉर्ड मुतलब करण जी इस्तदा। नवाबशाह जी पीपल्स मेडिकल अस्पताल जूं लेडी डॉक्टर्स पघारूं न मिलण ख़िलाफ़ सरापा एहतजाज। डॉक्टरियाणनि MS ऑफिस जो घेराव करे वरितो। अस्पताल इंतज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी। फौरी तौर ते पघारूं जारी करण जो मुतालबो। लाडकानो भरिसां थुल शाख मां नारी जो गोलियूं लॻल लाश हथ सुञाणप न थी सघी। पुलिस नारी जो लाश तहवील में वठी अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। जांच शुरू। कराची जे इलाइक़े लियाकताबाद में नीगर जो गंद जे ढेर मां तशद्दुद थियल लाश हथ। पुलिस जो चवणु आहे त लाश 2 खां 3 ॾींहं पुराणो आहे। नीगर जी सुञाणप नाहे थी सघी। PCB मुल्क में इंटरनेशनल क्रिकेट की मुकम्मल बहाली लाइ कोशिश में रुधल। CEO वसीम खान चयो आहे त आलमी क्रिकेट लाइ 5 सालनि जी प्लानिंग करे वरिती आहे। भारत में मोदी जे हूंदे पाक भारत सीरीज़ जो इम्कान नाहे। वसीम खान डोमेस्टिक क्रिकेट में बहितरीन कारकर्दगी ते ज़ाहिद महमूद जी वाखाण बि कई। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइन्स वञे थियूं बुलेटिन जी शुरूआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ। अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।